असां तव्हांखे राय था ॾियूं ॿ ॻाल्हियूं कयो साईं मुंहिंजा ॿ ॻाल्हियूं कयो या आया आहियो त वेठा रहो आया आहियो त ॾटे ते आसरे ते नौथो असां हिते होसि ताईं वेठा हूंदासीं जेसि ताईं असांजी न्याणी प्रिया सही सलामत हिफ़ाज़त असांजे हाल नथा कयूं असां हिते वेठा हूंदासीं इहो ईअं कयो नथा करे सघो दादा नौजवानो ॿ मिंट वियो राय था ॾियूं अर्ज़ु था कयूं ईश्वर साहिब खे त अधी खे सम्झाए तूं पाण सम्झ इलाजनि सां कुझु न रहंदी साईं वफ़द लाइ 500 दफ़ा वियो आहे रोज़ वेंदो आहे DIG ॾे SP ॾे रोज़ वञी जुतियूं वसाए छॾियूं थी ॿ ॾींहंनि जो ऐलान कर ॿ लो जेको बाईपास आहे इहो बंदि थिए ॿ ॾींहं मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां पंजाब मुतासिर थिए हुकुमरान पंजाब आहे ताक़तवर पंजाब आहे चई था भई इंसान अरे बाबा पंजाब जी का जानी अगवा थिया पंजाब जी का छोकिरी अगवा थिया पंजाब चुप करे विया सुवाल नथो पैदा थिए कि असां सिंधी न धड़कायूं इहे असां सिंधी बेवस आहियूं इहे असां सिंधी जेको आहे त रुगो हिन ॻाल्हि जे करे असांखे ॿधी न आहियूं असां में ॿधी पैदा थिए त मां दवा सां थो चवां अॼु जेतिरा बनू में माण्हू गॾु थिया आहिनि हिते माण्हू एतिरा गॾु थियनि ऐं सिंधु गॾु थींदी मां तव्हांखे पक थो ॾियां जीअं शहीद बशीर ख़ान कुरैशी 23 मार्च ते सिंधी माण्हू गॾु कया इहे सिंधी माण्हू गॾु थींदा तव्हां रुगो हिमत कयो तव्हां रुगो ऐलान ते कयो तव्हां वाइदो कयो ॾटे आसरे ते वेठा आहियो असां त वेठा ई वेठा हूंदासीं न त बि साईं मुंहिंजा अधी मुंहिंजी भाउ मुंहिंजा तव्हां ऐलान कयो अमलो धाणो अची वेहो असां सॼी सिंध जा माण्हू त तव्हांखे पाणे